हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। गुल समूह चैनल में तव्हांखे खुश आमद चऊं था। तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। अॼु सिंध गवर्नमेंट जेको आहे नोटिस कढियो आहे त बाबा PST जा जेके भर्ती लाइ उस्ताद ईंदा, जेके ख़्वाहिशमंद आहिनि, उन्हनि खे पहिरीं क्लास खां वठी 8वीं क्लास ताईं कोर्स सिलेबस ॾेई छॾियो आहे त बाबा हाणे इन मां तव्हां वञी तयारी कयो ऐं तव्हांजो पेपर जेको आहे इंशाल्लाह सॉल्व थींदो। हाणे तव्हांखे छा तयारी करणी आहे? मैथ्स, ठीकु, अंग्रेज़ी, सोशल स्टडी या समाजी विज्ञान, इस्लामियात, कंप्यूटर, बेसिक कंप्यूटर जेको न उन जा सवाल तव्हां पढ़ो। कंप्यूटर जे बारे में तव्हांखे ॿुधाइणो आहे, कंप्यूटर पढ़णो आहे। इस्लामियात आहे, पंहिंजी सिंधी जेकी मदर टंग जंहिंजी आहे, उर्दू वारा उर्दू में पेपर ईंदो, सिंधी वारनि जा वरी कुझु सिंधी जा क्वेश्चन ॾिनल हूंदा। ऐं JEST लाइ बि 6 क्लास खां वठी 10 क्लास ताईं जेके आहिनि उन्हनि लाइ उहे उन सिलेबस सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि जो सिलेबस जेको आहे उन मां तयारी कनि, इंशाल्लाह उन्हनि जो बि पेपर जेको आहे सॉल्व थी वेंदो। माना हाणे सिंध गवर्नमेंट जेको आहे सफ़ा एजुकेशन पाण जे लाइ आसान करे ॾियो आहे। पाण खे पैटर्न ॾेई छॾूं, सिलेबस ॾेई छॾूं, बाबा हिन मां तयारी करियो। त अचो त पाण जे हिकिड़ो PST जो हिकिड़ो सवाल आहे उहो करियूं था, जेको अर्थमेटिक जो क्वेश्चन आहे। सवाल कहिड़ो आहे? फ्रिक्शंस कन्वर्ट इनटू परसेंटेज। अणपूर खे छा में बदिलायो? परसेंटेज में बदिलायो। त हाणे पाण करियूं था असां फॉर एग्जांपल 1/4 आहे, ठीकु आहे, 1/4। हाणे हिन खे असांखे छा करिणो आहे? छा में बदिलाइणो आहे? परसेंटेज में बदिलायो। छा में? परसेंटेज में बदिलायो। त हाणे परसेंटेज में असांखे 100 खपे। छा खपे? 100 खपे। त पाण खे 1/4 लिखियो। हाणे हिन 4 सां छा मल्टीप्लाई करियूं, छा ज़रब करियूं जो जवाब जेको हेठि 100 अचे? छा मल्टीप्लाई कंदासीं? पाण 4 सां छा मल्टीप्लाई करियूं जो जवाब 100 अचे? पाण 25 मल्टीप्लाई कंदासीं त जवाब 100 ईंदो, ठीकु आहे। त मथे जेको नोमिनेटर ॾिनल आहे उन सां बि 25 मल्टीप्लाई करे छॾिबो। आई ॻाल्हि सम्झ में? 4 सां 25 मल्टीप्लाई कयासीं, 25 मल्टीप्लाई कयासीं, 100 थींदो। ये पंहिंजो 100 अची वियो। 125 मल्टीप्लाई कंदासीं, हे 25 थी विया, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त 25/100 हुजे, 25/100 हुजे त उहो बराबरि थींदो 25% जे। असांजो इहो आंसर निकिरी वियो। ईज़ी आहे, सफ़ा सवलो। हाणे इहो ख़ासि करे PST में क्वेश्चन ईंदा नंढा। मतिलबु छा हूंदो? अणपूर खे परसेंटेज में बदिलायो, ठीकु आहे। वरी ॿियो हिकिड़ो क्वेश्चन करियूं था। वरी ॿियो हिकिड़ो क्वेश्चन कयूं था, 7/20, 7/20। हाणे हिनखे छा में बदिलाइणो आहे? क्वेश्चन जेको आहे परसेंटेज में बदिलायो। त पाण खे छा कंदासीं? 100 सां पाण छा मल्टीप्लाई कयूं जो जवाब 100 अचे? पाण चवंदासीं त बाबा 5 मल्टीप्लाई कंदासीं तॾहिं जवाब जेको आहे 100 ईंदो। त हाणे 7 खे मथे जेको नोमिनेटर ॾिनल आहे उनखे तव्हां मल्टीप्लाई कंदा, हे 7 × 5 = 35, हे 20 दरमियान 5 कंदासीं थिया 100, ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर पइजी 25/100 जेको आहे उहो थींदो आहे 20% जे बराबरि, ठीकु आहे। सफ़ा ईज़ी आहे। वरी ॿियो करियूं था 25। हाणे पाण छा कंदासीं? 25 जेको आहे हिनखे 100 करण लाइ 4 सां मल्टीप्लाई कंदासीं, ठीकु आहे। ऐं मथे जेको नोमिनेटर आहे उनखे बि 4 सां मल्टीप्लाई कंदासीं। हे थिया 32 ऐं हे थिया 100, त ही परसेंटेज थींदो 32 जे।